एके बलोच न्यूज़ में खबरों अपडेट जो सिलसिलो जारी है। अवां खे अहम खबर खां आगाह कंदा हलो। अमेरिकी मीडिया रिपोर्ट मुताबिक त एमन अल ज़वारी खे निशानो बनाईंदड़ वारो ड्रोन किर्गिस्तान मां लॉन्च कयो वियो आहे। अमेरिकी मीडिया दावा कई आहे त अमेरिकी ड्रोन जंहिं अलकायदा जे सरबराह एमन अल ज़वारी खे काबिल में मारियो हो, इहो विच एशिया मुल्क किर्गिस्तान जे हिक एयरबेस तां किरायो वियो। मीडिया रिपोर्ट में दावा कई आहे त सिंध हमलो कासी एयरबेस खां कयो वियो, जेको उत्तर किर्गिस्तान जे मनास इलाइक़े में अमेरिकी ट्रानर सहूलत आहे। यूएस डिपार्टमेंट ऑफ डिफेंस मूजिब कासी किर्गिस्तान में बेशकक इंटरनेशनल एयरपोर्ट जे वेझो अमेरिकी फ़ौज आॾो, जेको यूएस एयरफोर्स पारां ऑपरेट कयो वियो ऐं जून 2014 में किर्गिज़ फ़ौज जे हवाले कयो वियो, जॾहिं त अमेरिकी इंतज़ामिया अञा ताईं इहो ॿुधाइण खां इनकार करे रहियो आहे त ड्रोन किथां आयो ऐं कहिड़े रस्ते ते हलियो। यूएस मीडिया जे रिपोर्ट में पिणु इशारो कयो वियो आहे त अमेरिका ड्रोन ज़रिए लॉन्च थियल हेलीफाइज़र हवा खां मथे ज़मीन ताईं मिसाइल इस्तेमालु कया आहिनि, जेके 11 सितंबर 2001 जे हमलनि खां पोइ ॾहाकनि ताईं अमेरिका जे दहशतगर्दनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जो हिसो आहिनि। ॿिए तरफ़ अफ़गानिस्तान तालिबान जो चवणु आहे त अमेरिका ड्रोन हमले में एमन अल ज़वारी जे मारिजण जी ख़बर जी जांच करे रहिया आहियूं।